पड़ोसी देते हैं कि वहाँ पे क्या है क्या नहीं, यहाँ पे महफूज है ये लोग। वहाँ पे कल हमारे साथ कोई मसला हो जाता है, गवर्नमेंट इस बात का जुम्मा उठा दी है, क्या करें? इधर हम महफूज है, महल्लेदार हमारी मदद कर रहे हैं, पानी दे रहे हैं, खाना पीना दे रहे हैं, हर कुछ दे रहे हैं। महल्ले वालों से हमें कोई शिकायत नहीं है, महल्ले वाले हमारे साथ हमदर्दी कर रहे हैं जी। अगर महल्लेदार बोलेंगे हमें कि भाई आप लोगों से हमारे को तकलीफ है, हम चले जाएंगे अपने बच्चे लेकर। अच्छा पोइ जेको तव्हांखे ही चवनि पिया हॉस्पिटल में वञो, उहो किथे आहे जगह तव्हां ॾिठी आहे? असांखे ॾिठल आहे, असांखे ख़बर आहे हिते स्कूल आहे, मां पाण ॾिसी आयो आहियां। उहा जगह सही आहे? उहा जगह सही न आहे, असां हिते महफ़ूज़ आहियूं। अच्छा हिते महफ़ूज़ आहे? असां हिते महफ़ूज़ आहियूं, भला बरसाति आहे छा आहे, असां पाण रहिया पिया आहियूं न। असां हिते पाण खे महफ़ूज़ था सम्झूं, असां हिते रहिया पिया आहियूं। ऐसे जो आयो आहे ज़बरदस्ती असांखे कढे थो, असांजा बचा वेठा आहिनि, सिधा आहिनि, फायर कया आहिनि, जेके पेरनि में बि गोलियूं लॻियूं आहिनि ऐं मथे बि हलियूं आहिनि। नंढड़ा ॿार सभई साम्हूं बीठा आहिनि, के होॾे बीठा आहिनि, मायूं आहिनि, फायर करने के बच्चे को लग जाते हैं। जी बिल्कुल। असांखे कहिड़ी ज़रूरत आहे, असां हिते जुलूं आहे, असांखे इहा मुसीबत पई माण्हू रमज़ान शरीफ़ लॻो पिया, सभई रोज़ा हिते हिन अचे फायर कया आहिनि, ज़ुल्म मचायो आहे। हिनमहिल असां रोज़नि जी मानी न आहे कई, एस एच जी माउ हिते मोकिलींदी, असांजे मानी केरु मोकिलींदी? एस एच खे पंहिंजी माउ भेणूं न्याणियूं कोन्हनि जो असांजे बच्चनि में हिन अचे गोलियूं हयूं आहिनि। या गवर्नमेंट हिनखे हुकूमत हिनखे या ईअं त नथी चए त तव्हां वञो ग़रीबनि ते ज़ुल्म कयो। पुलिस जो छा कमु हूंदो आहे त ग़रीब आवाम जी हिफ़ाज़त करणु। बिल्कुलु ही पुलिस अचे त ख़ुदि जॻह ॾीबी अचे करे। असां छा कयूं? हिन जो फायरिंग कई आहे, हर ॻाल्हि कई आहे, असां छा कयूं? असांजो माल मता खाए वञे, या असांजो को ॿार बच्चो ज़ख़्मी थी पए, हुकूमत असांखे भरे ॾिए हा छा? असांखे हिते का शिकायत न आहे, असां हिते हिफ़ाज़त सां आहियूं। ही ज़बरदस्ती असांखे हिते कढनि था, स्कूल में असां वेंदासीं, को बि नुक़सानु थियो एस एच ओ पाण ज़िम्मेदार आहे हिन ॻाल्हि जो। कुछ भी न बचो हाणे पठार असांखे मानी ॾींदा त मस्जिद वारो साम्हूं जामे मस्जिद आहे, हिन जो मालिक आहे, 10,000 रुपया अॼु असांजी इमदादी ॾिनी अथई, असांखे मदद कई अथई मानी जे, टिकी जे, पाणी जे। हुते कहिड़ी सहूलियत आहे असांखे? का सहूलियत न आहे। हम लोग ऐसा नहीं, हम लोग माँ बहन बेटियां ही है।